अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांखे बर सगीर जी जेका सदाबहार गुलकारा ऐं अमर जेका आहे ॻाइणी लता मंगेशकर जे बारे में ॿुधाईंदासीं। लता मंगेशकर जो जनम 28 सितंबर 1929 ईस्वी ऐं संदसि वफ़ात 6 जनवरी 2022 में थी। हिंदुस्तान जी मशहूरु गुलकारा लता मंगेशकर हिकिड़ी बहितरीन गुलकारा ऐं मौसीकार हुई। पंहिंजे मधुर आवाज़ में मौसीक़ी जी ॼाण सबबु खेसि न फ़क़ति हिंदुस्तान बल्कि सॼे नंढे खंड में इंतिहाई इज़त ऐं एतिराम सां यादि कयो वञे थो। हुन 2000 खां वधीक फिल्मुनि में पंहिंजा सुर विखेरिया ऐं हिंदी, मराठी ऐं बंगाली समेत 36 खां वधीक मक़ामी हिंदुस्तानी ऐं कुझु ॿाहिरनि ॿोलियुनि में फिल्मी गीत ॻाया। संदसि शानदार मौसीक़ी जो सफ़र 6 ॾहाकनि ते मुश्तमिल आहे। मौसीक़ी जे लाइ संदसि लाफ़ानी ख़िदमतनि जे एतिराफ़ तौरु खेसि केतिरनि ई इनामनि ऐं एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। 1989 ईस्वी में खेसि हिंदुस्तानी सिनेमा जो वॾे में वॾो दादा साहिब फाल्के एवॉर्ड ॾिनो वियो। 2001 ईस्वी में मौसीक़ी दुनिया में क़ौम जो घाट ऊचो करण जी मंजता तौरु खेसि भारत रत्न एवॉर्ड ॾिनो वियो। हीउ हिंदुस्तान जो सभ खां वॾो शहरी एज़ाज़ी आहे। 2007 में हुन खे फ्रांस बि पंहिंजी सभ खां वॾे शहरी एज़ाज़ सां नवाज़ियो। हुन खां अलावा हुन ॿिया बि केतिरा ई एवॉर्ड हासिल कया आहिनि। हीअ हिंदुस्तान जी पहिरीं ॻाइणी हुई जंहिंखे 1974 ईस्वी में लंदन जे रॉयल अल्बर्ट हॉल में ॻाइण जो मौक़ो मिलियो। लता मंगेशकर जो जनम 1929 ईस्वी में मध्य प्रदेश जे शहर इंदौर में थियो। संदसि पीउ पंडित दीनानाथ मंगेशकर मराठी क्लासिकी राग जो ॼाणू हो ऐं मक़ामी थिएटर में अदाकारी बि कंदो हो। हू पंहिंजे शहर में मास्टर दीना जे नाले सां मशहूरु हो। लता जी माउ जो नालो शिवांती हो जंहिंजो वास्तो गुजरात सां हो। ॼमण वक़्तु लता जो नालो हीमा रखियो वियो। संदसि पीउ जे थिएटर में हिकु अदाकारा लतिका कमु कंदी हुई। उन जो नालो लता जे पीउ खे अहिड़ो त वणियो जो हुन पंहिंजी धीउ जो नालो तब्दील करे लता रखियो। लता मौसीक़ी जा इब्तिदाई सबक़ पंहिंजे पीउ खां सिखिया ऐं 5 सालनि जी नंढड़ी ॼमार में हुन पंहिंजे पीउ सां गॾु मराठी ॿोली जी संगीत नाटकनि में हिसो वठणु शुरू कयो। चवनि था त हू स्कूल में फ़क़ति हिकु ॾींहुं वई हुई। स्कूल जे पहिरें ॾींहुं हू पंहिंजी नंढी भेण आयशा खे बि गॾु वठी वई हुई ऐं वञणु शर्त ॿारनि खे मौसीक़ी सेखारणु लॻी। उस्तादनि जे मना करण ते हू कावड़जी घर मोटी आई ऐं पोइ कॾहिं बि ॿीहर स्कूल न वई। लता अञा 13 सालनि जी मस हुई त संदसि पीउ देहांत करे वियो। उन बाद हिकु वेझे अज़ीज़ हुन ख़ानदान जी सरपरस्ती कई ऐं लता खे गुलकारा ऐं अदाकारा तौरु कमु करण लाइ हिमथायो। लता सभ खां पहिरियां हिकु मराठी फिल्म केती हसाल लाइ गानो रिकॉर्ड करायो, पर उहो गानो फिल्म रिलीज़ थियण खां पहिरीं फिल्म मां ख़ारिज कयो वियो। उन बाद हुन कुझु मराठी फिल्मनि में कमु कयो। नंढपिण में हुन जो आवाज़ु तमामु सन्हो हो, इन करे हुन खे ॻाइण खां मना कयो वेंदो हो। हुन हिमत न हारी ऐं महिनत जारी रखी। इन करे आहिस्ते आहिस्ते हुन जे संगीत खे मंजता मिलणु शुरू थी। हुन पहिरियों हिंदी गानो माता एक सपूत की दुनिया बदल दे तो मराठी फिल्म गज्जा भाऊ लाइ ॻायो। इहा फिल्म 1943 ईस्वी में रिलीज़ थी। 1945 ईस्वी में लता मुंबई मुंतक़िल थी वई, जिते हुन उस्ताद अमान अली ख़ान खां क्लासिकी मौसीक़ी जी सिख्या वठणु शुरू कई। संदसि पहिरीं हिंदी फिल्म आपके सिवा में हुई, जंहिंमें हुन अदाकारा ऐं गुलकारा तौरु कमु कयो। हुन जी अवाइली फिल्मुनि में मेरा भाई, माझी बाल, गज्जा भाऊ बाल, चमकला दुनिया, बड़ी मां, ज़िंदगी सफ़र, चित्र शिवाजी शामिल आहिनि। 1948 ईस्वी में मशहूरु मौसीकार मास्टर ग़ुलाम हैदर जी तरबियत हेठि आई ऐं 1948 ईस्वी में मास्टर ग़ुलाम हैदर
हुनखे प्रोड्यूसर सुशदादर मुखर्जी वटि वठी वियो, जेका फिल्म शहीद ठाहे रहियो हो, पर हुन इहो चई लता खे वापसि करे छॾियो त हिन जो आवाज़ु तमामु सन्हो आहे ऐं फिल्म गीतनि लाइ मुनासिबु न आहे। मास्टर ग़ुलाम हैदर कावड़ मां प्रोड्यूसर खे चयो त हिकु ॾींहुं सभई प्रोड्यूसर ऐं डायरेक्टर लता जे पेरनि ते किरी हिन खे फिल्मुनि में ॻाइण लाइ मिनतूं कंदा। साॻी साल हुन फिल्म मजबूर जो गानो मेरा दिल मेरा तोड़ा मुझे कहीं का ना छोड़ा रिकॉर्ड करायो। 1949 ईस्वी में हुन जे ॻायल गाने आएगा आने वाला मक़बूलियत जा सभई रिकॉर्ड तोड़े छॾिया ऐं हुन जी शोहरत आसमान सां ॻाल्हियूं करणु लॻी। 1950 ईस्वी वारे ॾहाके में हुन बॉलीवुड जे वॾनि मौसीक़ारनि सां कमु कयो। लता उन्हनि ॾींहनि में उहे शाहकार गाना ॻाया जेके सदियुनि ताईं यादि रहंदा। 1955 ईस्वी में हुन श्रीलंका जी फिल्म सईदा सोलांग में सनहाला ॿोली में गानो रिकॉर्ड करायो। 1956 ईस्वी में हुन तामिली ॿोली में पहिरियों गीत ॻायो। खेसि बहितरीन ख़ातून गुलकारा तौरु पहिरियों फिल्म फेयर अवार्ड 1958 ईस्वी में ॻायल फिल्मी गीत आजारे परदेसी जी मञता तौरु ॾिनो वियो। इहो गीत हुन फिल्म मधुमती लाइ ॻायो। 1960 ईस्वी वारे ॾहाके जी इब्तिदा हुन जब प्यार किया तो डरना क्या जहिड़ी शाहकार गाने सां कयो। फिल्म मुग़ल आज़म जे हिन गाने जी मौसीक़ी नौशाद ॾिनी हुई। हीउ गानो मशहूरु अदाकारा मधुबाला ते फिल्मायो वियो। साॻे साल फिल्म दिल अपना और प्रीत पराई रिलीज़ थी। इन फिल्म में लता जो ॻायल गानो अजीब दास्तान है ये सॼे नंढे खंड जो आवाज़ बणिजी वियो। 1961 ईस्वी में हुन ॿ मशहूरु भॼन अल्लाह तेरो नाम ऐं प्रभु तेरो नाम रिकॉर्ड कराया। 1962 ईस्वी में हुनखे ॿियो भेरो फिल्म फेयर अवार्ड ॾिनो वियो। इहो अवार्ड हुनखे मशहूरु नगमे कहीं दीप जले कहीं दिल ते ॾिनो वियो। इन नगमे जो मौसीक़ार हेमंत कुमार हो ऐं फिल्म हुई 20 साल बाद। 27 जनवरी 1963 ईस्वी ते हुन हिंदुस्तान जे वज़ीर आज़म जवाहरलाल नेहरू जी मौजूदगी में क़ौमी तरानो ए वतन के लोगो ॻायो। चवनि था त इहो तरानो ॿुधी वज़ीर आज़म जी अखियुनि मां लुढ़क अची विया। लता मंगेशकर हज़ारें फिल्मी गीत ॻाया। 1974 ईस्वी खां 1991 ईस्वी ताईं लता जो नालो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में सभ खां वधीक गाना ॻाइण वारी ख़ातून तौरु शामिलु रहियो। 2012 में लता स्वामी सिमाट महामंत्र जे नाले सां पंहिंजो एल्बम जारी कयो, जंहिंमें हुन पंहिंजी भेण सां गॾिजी भॼन ॻाया आहिनि। 2014 में हुन पंहिंजे बंगाली गीतनि जो एल्बम जारी कयो। 3 मार्च 2019 ते हुन पंहिंजो क़ौमी तरानो सुगंध मुझे इस मट्टी की जारी कयो। लता सिंधी में बि हिकु गीत मुंहिंजा सुपरी तोखां विछड़ी ॻायो आहे। इहो गीत हुन सिंधी फिल्म हल त भॼी हलूं लाइ रिकॉर्ड करायो हो। हिन गीत जी मौसीक़ी सी अर्जुन तरतीब ॾिनी ऐं प्रोड्यूसर सतराम रोहड़ा हो। बहैसियत मौसीक़ार ऐं फिल्मसाज़ इन में को बि शक न आहे त लता गायकी जे मैदान में पंहिंजी लाफ़ानी नक्श छॾिया आहिनि, पर हुन हिकु मौसीक़ार फिल्मसाज़ तौरु बि पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। 1960 ईस्वी खां 1969 ईस्वी ताईं हुन 5 मराठी फिल्मुनि में मौसीक़ार तौरु कमु कयो। हुन हिकु फिल्मसाज़ तौरु 4 फिल्मूं ठाहियूं। लता मंगेशकर जे फ़न ऐं मौसीक़ी जे मैदान में ॾिनल ख़िदमतनि जे मञता तौरु खेसि केतिरनि ई एज़ाज़नि सां नवाज़ियो वियो। उन्हनि एज़ाज़नि में भारत जो वॾे में वॾो एज़ाज़ भारत रत्ना पद्मा भूषण 1969 ईस्वी, पद्मा विभूषण 1999, ज़ी लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड, दादा भाई साहेब फाल्के अवार्ड 1989, महाराष्ट्र भूषण अवार्ड 1997, NTR क़ौमी अवार्ड 1999, भारत रत्ना अवार्ड 2001, लेजेंड ऑफ ऑनर 2007, ANR क़ौमी अवार्ड 2009, 3 क़ौमी फिल्म अवार्ड ऐं 15 बंगाली फिल्म अवार्ड शामिल आहिनि। 1984 ईस्वी में मध्य प्रदेश सरकार ऐं 1992 ईस्वी में महाराष्ट्र सरकार लता मंगेशकर अवार्ड जो बुनियादु विधो।
लता ऐं गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड। 1974 ईस्वी में गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड लता मंगेशकर खे दुनिया में सभ खां वधीक गाना ॻाईंदड़ शख़्सियत क़रार ॾिनो ऐं लिखियो त लता 1948 ईस्वी खां 1971 ईस्वी ताईं हिंदुस्तान जे 20 ॿोलियुनि में 25,000 फिल्मी गीत ॻाया आहिनि। 1984 ईस्वी में गिनीज़ बुक लता खे पहिरें नंबर ते रखियो, पर मोहम्मद रफ़ीक जे दावा जो बि ज़िक्र लिखियो। उन्ही खां पोइ वारे जे छापनि में गिनीज़ बुक लिखियो त लता मंगेशकर 1948 ईस्वी ऐं 1987 ईस्वी विच में 30,000 खां वधीक गाना ॻाया। 1991 खां गिनीज़ बुक इन सब मां ॼाणण जे लता जो नालो ख़ारिज करे छॾियो। कुझु ज़रियनि पारां इहा दावा थींदी रही त लता 50,000 जे लॻभॻि गाना ॻाया आहिनि। अलबत्ता कुझु ॿियनि ज़रियनि मुताबिक़ 1991 ईस्वी ताईं हिंदी फिल्मनि में लता कुल 5,025 गाना ॻाया। लता पाण चवे थी त हू पंहिंजे ॻायल गीतनि जो रिकॉर्ड नथी रखे ऐं हुनखे ख़बर न आहे त गिनीज़ बुक खे इहो तादादु किथां मिलियो आहे। 2011 में गिनीज़ आशा भोसले खे सभ खां वधीक गाना ॻाईंदड़ शख़्सियत क़रार ॾिनो ऐं लिखियो त हुन 1947 ईस्वी खां वठी अटकल 11,000 गाना ॻाया आहिनि। नंढे खण जी हिन अज़ीम गुलकारा 6 फरवरी 2022 ते वफ़ात कई। हू कोरोना वायरस सबबु 11 जनवरी खां अस्पताल दाख़िल हुई। देहांत वक़्तु संदसि उमिरि 92 साल हुई। दोस्तों, मां सम्झा थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं कामरान चानी सिंधी चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।